लोकेश है कहिड़ो वाक़ियो पेश आयो? वाक़ई इहो पेश आयो त मुंहिंजी नंढड़ी माना 3-4 ॾियारा दाऊं कंदी आई, पेशाब न पियो अचे। ॿी ॻाल्हि अॼु जो खणी वई मुंहिंजी घरवारी डॉक्टर ॾे त उन चयो त नंढड़ीअ सां ज़ना छल आहे। उन खां बावजूदि शायदि घर छॾे भॼी आहे। उन खां पोइ मां नंढड़ी खणी आयो अस्पताल। उन्हनि चयो त बसि तूं एक्सरो कराए जा वॾो नंढड़ी माना टेस्टियूं कराए। नंढड़ी मुंहिंजी सॼी आज़ाबनि में आहे। अच्छा, इहो वाक़ियो कॾहिं पेश आयो? इनखे साईं 3 ॾियारो आहे। अच्छा, असांखे ख़बर अॼु पई आहे जो दाऊं बि करे असां अॼु डॉक्टर ॾे खणी आयासीं। अच्छा, डॉक्टर जो छोकिरीअ सां माना ज़ना छल। अच्छा जी कंहिं ते इल्ज़ाम आहे हुनजो? इहो आहे सैद आहिनि। उहो किथां जो नालो छा हुनजो? उनजो सुहिणो नालो आहे मुंहिंजे पाड़े जो आहे। अच्छा जी असां सॼो ॾींहुं ॿाहिरि मछली खपाए पंहिंजे वरी सुम्हण जी वञूं घर। असांखे त हिन विच जी का ख़बर ई कोन्हे। पर नंढड़ी राति जो दाऊं कंदी। मां ॼाण को बुखार अथसि ॼाण को इन अथसि मानी कान छॾे वई। अॼु जो मुंहिंजी घरवारी वठी आयसि उन्हनि चयो त माना नंढड़ीअ सां ज़ना छल आहे। सही। वरी नंढड़ी बि तव्हांखे ॾसींदी। पोइ हाणे तव्हां जेको आहे माना किथे कोई हिन जे लाइ दाहियो आहे? असां थाणे ते आया आहियूं एसी कटराई आहे। हाणे वधीक त माना का हुकूमत सां माना क़दुरु करे मूंसां इंसाफ़ छो वञे।